क़ौमी एहतसाब बैरोस सखर रीजन पारां करप्शन ख़िलाफ़ जदोजहद कंदड़ नेब मुलाज़िमिन आगाही मुहिम जे मुक़ाबलनि में पोज़ीशनूं माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में हीरो 2020 जा एवार्ड ऐं मञता सर्टिफिकेट विराया विया। नेब रीजनल ऑफिस सखर में हिकु सादी पुरवकार तक़रीब थी जंहिंमें महिमान ख़ासि DG नेब हेड क्वार्टर हसनैन अहमद ऐं DG नेब सखर मिर्ज़ा मोहम्मद इरफान बेग 9 डिसंबर एंटी करप्शन ॾियारे जे मौक़े ते तालीमी इदारनि में मुनक़िद करायल तक़रीरी मज़मूनी निगारी पोस्टर पेंटिंग मुक़ाबलनि में पोज़ीशनूं माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में हीरो 2020 जा एवार्ड ऐं इनाम विराया। तक़रीब में नेब सां वाॻियल मुख़्तलिफ़ डायरेक्टर फ़हीम अहमद कुरैशी, मोहम्मद आमिर भट्ट, अमजद मजीद, औलिक पीर ख़लीक़ुज़्ज़मान ॿिया पिणु मौजूदु हुआ। इन मौक़े ते नेब सखर में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसर मुलाज़िमनि में पिणु मञता सर्टिफिकेट ऐं इनाम विराया विया। पोज़ीशनूं माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में मोहसिन अली करोड़ो, मज़हर अली वक़ार अहमद, उमिया मोहम्मद हसन, उम्मे फरवा, सैयद यूसुफ हैदर अफ़रा ऐं ॿिया शागिर्द शामिल आहिनि। एवार्ड तक़रीब में ख़िताब कंदे डायरेक्टर जनरल हेड क्वार्टर हसनैन अहमद चयो त पाकिस्तान जे क़याम वक़्तु क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना चयो त करप्शन मुआशरे लाइ ज़हर आहे। संदसि नज़ीर ते अमल कंदे नेब मुल्क मां करप्शन जे ख़ात्मे लाइ जाखोड़े रही आहे ऐं करप्शन ज़रिए लुटियल दौलत नेब पारां वापसि कराई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk